सखर जी मेन सब्जी मंडी लग ॻोठ आरिफ शेख में जाली खाता ठाराए असल मालिक खे जवाबदार बणाए अदालतुनि ऐं डीसी वटि दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। मुतासिर शख़्स पीरसन मोहम्मद मलूक शेख पुट आरिफ शेख कमिश्नर सखर ऑफिस जे मेन गेट ॿाहिरां एहतिजाज कंदे मीडिया ॾे ॿुधाईंदे ॿुधायो आहे त 1971 में संदसि वालिद मरहूम मोहम्मद आरिफ शेख पंहिंजी ज़मीन सकनी कराए ॻोठ आबाद कयो। आरिफ शेख जी औलाद 5 भाइर ऐं 2 भेनरियूं आहिनि जिन मां 5 वारिस फोत थी विया आहिनि 2 हयात आहियूं। मोहम्मद मलूक शेख ॿुधायो त ॻोठ में रहंदड़ 10 ॼणनि कलंदर बख्श वज़ीर ऐं ॿियनि पाण खे मोहम्मद आरिफ शेख जो औलाद ज़ाहिर करे जालसाज़ी ज़रिए जाली खाता ठाराए वालिद जी मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे ऐं असल मालिक माणिक शेख ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए हिरासत करे रहिया आहिनि। जवाबदारनि खां मूं समेत ख़ानदान जी हयातिन खे ख़तरो आहे। मोहम्मद मलूक शेख जो चवणु हो त अदालतुनि पे मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे उन बावजूदि जवाबदार बिला जवाब परेशान पिया कनि। पर आईजी सिंध डीआईजी सखर कमिश्नर सखर डिवीज़न डीसी सखर ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि खे अपील कई आहे त ॼाणायल अमल जो नोटिस वठंदे शफ़ाफ़ जांच कराए जाली खाता रद्द कराइण समेत मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कराए इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची